मौज अची वे। अरे नादर तू केड़ा हालत है? अरे तुझी बाह ते रत मां जो खानदान तबाह करे छड़ी जै तो के जख्मी कयो आ। मुखे किस्मत जख्मी कयो आहे यार। मूं अज पेश पवण जो फैसलो कयो पर एसपी मूसां धोखो कयो आहे। मूं तेखे केतिरा गुमराह चयो आहे त कानून असांखे हरगिज़ माफ़ न कंदो, पर यार मां में धक तो घणो न लॻो अथई। जख्म मामूली आहे, तूं दे हाल अहवाल। मां तोखे हिकु वॾी ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहियां। खुशखबरी? कहिड़ी खुशखबरी? मूंखे गाज़ी खान जे नाले ते दावत ॾिनी अथनि ऐं उन दावत में मां वॾो कारनामो कंदुसि जंहिंमें तुंहिंजा ऐं मुंहिंजा सभु पलांद पूरा थी वेंदा। पलांद? हा, माण्हू वाकई कम वारो आहीं नादर। पर अंगारे जे ॾींहुं तूं पंहिंजनि साथियुनि समेत मूं वटि ईंदे न यार? यार नादर चवे ऐं गोर ना अचे। चङो यार, मां हलां थो। हा, खुदा हाफ़िज़। वक्त ते धोखो ॾिनई, धोखेबाज़। बिहार अदा बिहार बाहर हली आदा साथ आया था। ये कर तू मुझी गाड़ी का है, मां तुझी गाड़ी का है। मां पानी गाड़ी न दी, गाड़ी न दी दे। शराफत सां चाबियूं मुझे हवाले कर। शाबाश, जानो ही। हल हल निकले।